अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद कोराई। नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। मुबारकपुर मां मुबारकपुर ऐं भरपासे में रोड रस्तनि जी हालत इंतहाई ख़राब। क़दीमी दरगाह जुमन शाह लिंक ऐं आबाद लिंक रोड समेत ॿिया केतिरा ई लिंक रोड कई सालनि खां तबाह बणियल आहिनि। दरगाह ॾांहुं वेंदड़ रोड ज़ाइरीन लाइ अज़ाब बणियल आहे। ॿिए पासे आबाद लिंक रोड ते हादसा मामूल बणिजी विया आहिनि। मिलियल ॼाण मूजिबि केतिरनि ई सालनि दौरान रोड रस्तनि जी बहाली ऐं तरक़ीअ जे नाले ते किरोड़नि रुपयनि जा फंड जारी थींदा रहिया आहिनि, पर तंहिं बावजूदि टके जो कमु न थी सघियो आहे। जॾहिं त रोड खाते जे अख़्तियारनि खां केर बि पुछण वारो नाहे, तॾहिं त उन सिलसिले में इलाइक़े वासियुनि महबूब मस्तोई, हज़ार खान महर, अरबेलो मस्तोई, मोहम्मद बख्श खोसो, राजा शेख समेत ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त मुबारकपुर शहर खां मुख़्तलिफ़ ॻोठ ॾांहुं वेंदड़ रोड केतिरनि ई वरियनि खां तबाह बणियल आहे और रोड जी हालत इंतहाई ख़राब हुअण करे इलाइक़े वासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। हिननि चयो त किरोड़नि रुपयनि जा फंड जारी थियण बावजूदि अवाम खे रिलीफ नथो मिले। ॾहनि सालनि खां आयल फंडनि जी जांच कराए टुटल रोड रस्ता बहाल कराया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। नाज़रीन, सखर में पीअण जे पाणीअ जो बहरान ख़त्म न थी सघियो। केतिरनि ई महलनि इलाइक़नि अंदरि पाणीअ जे ढोक लाइ माण्हू प्यासा बणियल। घरनि मस्जिदनि अंदरि पाणी अलब। शहरनि जी शिकायत ते एडमिनिस्ट्रेटर सखर पाणीअ जी फी टांकीअ जो अघु 3000 ऐं नंढी टांकी 1000 ऐं म्यूनिसिपल जी मशीनरी भाड़े ते ॾियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। म्यूनिसिपल कारपोरेशन जी नाअहली सबबि पुराणे सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि बाबन शाह कॉलोनी, पीर मुराद शाह कॉलोनी, माइक्रो कॉलोनी, न्यू पिंड, टकर मोहल्ला, भूसा लाइन, गडानी चौक, चूना भुटा ऐं पीज़ादा कॉलोनी समेत केतिरा ई शहरी इलाइक़ा पीअण जे पाणीअ खां महरूम थी विया आहिनि। शहरनि जी शिकायत ते म्यूनिसिपल कारपोरेशन पाणी शहरनि खे मुहैया करण बदिरां नओं कानून जो नोटिफिकेशन जारी कंदे लेटर में लिखियो वियो आहे त म्यूनिसिपल कारपोरेशन जो पाणी शहरनि खे फी टैंकर 3000, नंढो टैंकर 1000 रक़म ते ॾिनो वञे। अहिड़ो लीटर म्यूनिसिपल कारपोरेशन जे एडमिनिस्ट्रेटर जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं आदलपुर मां त ॻोठ कोड़ो खान लगारिया जे रवासनि जो SHO सरहद बहारदीन किरियो ख़िलाफ़ एहतजाज। सचल प्रेस क्लब आदलपुर में ॻोठ कोड़ो खान लगारी जे रवासनि मोहम्मद अजमल खान लगारी, इमरान खान लगारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त SHO सरहद बहारदीन किरियो असांजे मुखालफ़नि धुर खे बासर जे चवण ऐं गिरी रिश्वत एवज़ छॾण ॾियणु चाहे थो, जंहिंजो असांखे शक आहे। SHO सरहद असां खां FIR दाख़िल करण जा 3000 रिश्वत वरिती आहे। हिननि वधीक चयो त पहिरें बि FIR असांजी हुननि जी मीरपुर थाणे ते हले थी, ठीकु आहे, केस हले थो। 10 तारीख़ ते असां जानपुर जे मेले ते मुंहिंजो मसाज असां वञी रहिया हुयासीं, गणगी वटि पहुतासीं। कोरे कार ते बाग ते अॻु इहे फिरी आया, मीरपुर तरफ़ आयासीं। अॻु असांखे फेरी करे चयो न केस हथु खणंदा हुजनि, न ॿुधी असांजो केस न खणंदासीं। उतूं 4 मुड़ुस लथा। मोहम्मद आलम जंहिंजे वार में पिस्टल हुयो, मां त ताणी पिस्टल ताणे में पिस्टल में चिबड़ी पियुमि, ठका मूंखे गोली कढाई, लथा मूंखां हणी कार ते चढ़ी रवाना थिया। ॿुधी त हाणे वरी असां वियासीं इन पंहिंजो सराज थाणे ते वियासीं। उन्हनि लेटर असांखे ॾिनो। असां वरी वियासीं घोटकी अस्पताल। घोटकी अस्पताल असांखे पटी रखी में रेफर कयो गुलाम मेडिकल कॉलेज सखर। पर उतो इलाज कराइजी मोटी आयासीं। कचो सर्टिफिकेट असांखे डॉक्टर साहिबु ॾिनो। मां SHO हिन ते खणी वियुमि कचो सर्टिफिकेट। साईं मां ज़ुल्म जो तव्हांखे असां करे गोली लॻी। हाणे तव्हां FIR ते तव्हांजी ईअं न थींदी, कचो सर्टिफिकेट पको सर्टिफिकेट खणी अचो। उहा सोरत कराए पैसा वरितईं, अलाए छा वरी पको सर्टिफिकेट असां वठी आयासीं। वरी उन ॾींहुं सॼो ॾींहुं मूंखे विहारे FIR न कयईं। वरी असां वियासीं, वरी सुबुह जो असां जंहिं असां आयासीं, जेको 3000 रुपयनि जी असां वरिता, 3000 रुपयनि जी असां वरिता FIR जा। मां चयोसीं मां ग़रीब आहियां, मां डिस्काउंट कंपनी में मज़दूरी कंदो आहियां, हेपाटाइटिस BC जो मां मरीज़ आहियां, नंढड़ा बचनि, मां 3000 न आहिनि। मूंखे चयो 3000 ॾींदे। मां चयोसि मुंहिंजो मेडिकल आहे, कोई 2 नंबर कमु कोन्हे, मां जेन्युइन कमु आहे, मूंखे गोली लॻल आहे, हर शइ मसइलो मां काॾो आणा। पिनी मंगी, मां 3000 रुपया ॾिनामांसि। FIR मुंहिंजी कटी। अॼु पुलिस वारनि सुबुह जो फोन राति प्रोग्राम कयो त सुबुह माण्हू वरी अॼु हाज़िरी ते अचणा हुया मीरपुर। नादरा जे साम्हूं लकड़े वटि उते पुलिस उते बीठी, असां उते बीठासीं। उहो जवाबदार साॻी कार ते आया, जे गिरफ़्तार पुलिस कया। 15000 रुपया पुलिस वरिता गिरफ़्तारी जा। उहो वरी वठी असां आयासीं सराज थाणे ते। अॼु सुबुह वठी करे रिमांड में वठी वियो आहे न। गिरफ़्तारी हुननि जी छो कई त परी पार्टी बासर पार्टी आहे, 2-3 हुननि जा सुफ़ारती माण्हू कारनि ते उते चढ़ी आया, जेके डील कई पैसनि जी डील कई। मां चयो मां अंदरि वेठो हुयुमि, उन सां डील करनि पिया। भई पुलिस वारो अची फरियादी वेठो थी, मूंखे चई तूं ॿाहिरि वञ पुटु, मूंखे ॿाहिरि कढे छॾी। जेकॾहिं मां सां हिननि चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में SSP घोटकीअ जे ऑफिस आॾो एहतजाजी धरणो हणी पाण खे बहाॾी साड़ींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट